अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वल्लाहुल्लज़ी अरसलर्रियाह फतुसीरु सहाबन फसुक़नाहु इला बलदिन मय्यितिन फ़अह्यैना बिहिल अर्ज़ बअद मौतिहा कज़ालिकन नुशूर। ऐं अल्लाह ई आहे जंहिं हवाऊं हलायूं पोइ उहे खणनि थियूं उभारीनि थियूं ककरनि खे। पोइ अल्लाह ताला हकलाए थो उन ककर खे अहिड़े शहर जे तरफ़ जेको कहत जे करे हलाक थी वियो, जेको कहत जे करे मुर्दा थी वियो। फ़अह्यैना बिहिल अर्ज़, पोइ असां उन ककर जे ज़रिए सां ज़मीन खे उन जे मौत खां पोइ ज़िंदा करियूं था, यानी ज़मीन खे ॿीहर ज़िंदगी ॾियूं था। कज़ालिकन नुशूर, अहिड़े ई तरीक़े सां इंसाननि जी ॿी ज़िंदगी थींदी। यानी अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त हीअ मिसाल ॾिसो तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां ओचितो हवाऊं हलनि थियूं ऐं उहे हवाऊं जेके उहे ककरनि खे खणी अचनि थियूं। पोइ वरी इन ककर खे खणी असां जेको तो अहिड़े इलाइक़े में जेको तो पहुचायूं था जेको इलाइक़े में उनजी ज़मीन जेका आहे यानी कई अरसे खां मींहुं न पवण जे करे बंजर थी वई आहे, ख़ुश्क थी वई आहे। पोइ उन ठोठ थियल ज़मीन ते असां ज़ोर जो मींहुं वसायूं था, वरी उन ज़मीन खे तरो ताज़ा करे था छॾियूं ऐं उन में जेको आहे सो उहा सिंगारजी थी वञे मुख़्तलिफ़ रंग बरंगी जेको तो ॿूटनि सां। त असां इन खे ज़मीन खे मुर्दा थियण खां पोइ वरी ज़िंदगी ॾिनी, ॿीहर ज़िंदगी ॾिनी। ईअं इंसाननि जो बि मुर्दा थियण खां पोइ वरी ज़िंदगी थींदी। हिकिड़ो मिसाल तव्हांजे अखियुनि जे साम्हूं अलाह जे केतिरा दफ़ा ज़िंदगीअ में गुज़रियो आहे, इन खे ॾिसी करे ऐं वरी तव्हां पंहिंजे ॿीहर ज़िंदा थियण खे सोचो त जेको अल्लाह रब्बुल आलमीन मुर्दा ज़मीन खे ज़िंदा पियो करे, इहो तव्हांखे बि मुर्दा थियण खां पोइ ज़िंदा करे सघे थो ऐं कंदो। मा कान युरीदुल इज़्ज़त फलिल्लाहिल इज़्ज़तु जमीआ इलैहि यसअदुल कलिमुत तय्यिबु वल अमलुस सालिहु यरफ़अुहु वल्लज़ीन यमकुरून अस्सय्यिआति लहुम अज़ाबुन शदीद वमक्रु उलाइक हुव यबूर। जेको इज़्ज़त चाहे थो त अल्लाह ताला वटि तमामु इज़्ज़त आहे ऐं उन जे तरफ़ ई पाक कलिमा चढ़नि था ऐं नेक अमल उन खे खणे थो। ऐं उहे माण्हू जेके बुरियूं साज़िशूं कनि था उन्हनि जे लाइ सख़्तु अज़ाब आहे ऐं इन्हनि जी साज़िश ई तबाह थियण वारी आहे, टोटे वारी आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन वाज़े आहे, अल्लाह पाक फरमाए थो त जेको माण्हू चाहे थो त मूंखे इज़्ज़त मिले त इज़्ज़त सभु जी सभु इज़्ज़त हिकिड़े अल्लाह पाक वटां मिलंदी। क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए हंधि फरमायो त इज़्ज़त जेका आहे उहा अल्लाह पाक जे लाइ आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ऐं ईमान वारनि जे लाइ। मुनाफ़िक़नि खे त ख़बर ई कान्हे त इज़्ज़त छा आहे। त माना मिल्कियत इज़्ज़त अल्लाह जी आहे ऐं मिले थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सां ऐं मिलंदी उन्हनि खे जिन ईमान आंदो। बाक़ी ॿियनि खे जे लाइ इज़्ज़त कान्हे। माना दुनिया ऐं आख़िरत जी जेका इज़्ज़त आहे उहा अल्लाह पाक ईमान वारनि खे अता फ़रमाईंदो। हिते बि अल्लाह ताला फ़रमायो त जंहिंखे जेको इज़्ज़त चाहे थो त तमाम जी तमाम इज़्ज़त अल्लाह पाक वटि आहे, अल्लाह पाक जे लाइ आहे। अॻियां अल्लाह ताला फ़रमायो इलैहि यसअदुल कलिमुत तय्यिब, पाक कलिमो जेको आहे उन जे तरफ़ चढ़े थो। माना पाक कलमे मां मुराद उहो कलमो आहे जंहिंजे ज़रिए सां इंसान जेको आहे उहो कुफ़्र मां इस्लाम में दाख़िल थिए थो, यानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इन खां अलावा जेको आहे ॿिया जेतिरा बि सुठा कलिमात आहिनि अल्लाह पाक के मक़बूल आहिनि, मसलन अल्लाह पाक जो जी यादि आहे सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह। चवंदा क़ुर पाक जी तिलावत खां पोइ सभिनी खां वधीक अल्लाह खे पसंदि ए कलिमात आहिनि। ऐं इन जे बारे में चए थो अल माल वल बनून ज़ीनतुल हयाति दुनिया वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबम व खैरुन अमला। इन खे बाक़ियातु सालिहात चयो वियो आहे। त क़ुर में अल्लाह ताला फरमायो माल ऐं पुट दुनिया जी जेका आहे सूंहं आहिनि, पर अल्लाह पाक वटि बाक़ियातु सालिहात जेके आहिनि उहे अजुर जे एतबार सां ऐं उमीद लॻाइण जे एतबार सां जेको त वधीक आहिनि बहितर। अहिड़े तरीक़े सां दुआ आहे, अल्लाह खां दुआ करणु, क़ुर पाक जी तिलावत करणु, इल्मु हासिलु करणु, नसीहत जूं ॻाल्हियूं, इहे सभु शयूं अल्लाह रब्बुल आलमीन जे बारगाह जे तरफ़ चढ़नि थियूं, माना क़बूलियत इन्हनि खे मिले थी ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां इन्हनि कलिमात खे इज़त मिले थी। वल अमल सालिह यरफ़ाहु, ऐं नेक अमल इन कलिमे खे मथे खणे थो, माना इन जी मुकमल क़बूलियत। हिकिड़े माण्हू कलमो पढ़ियो, मुसलमान थियो, त इहो जेको इन जो मुसलमान थियणु बशर्ते कि हिन जे दिलि में वाक़ई सचो ईमान हुजे, छो त असुलु ईमान जी जाइ जेका आहे उहा दिलि आहे, ज़बान जेका आहे उहा तर्जुमान आहे। ज़बान तर्जुमो पई करे दिलि जो, पर जेकर सचे दिलि सां सचाई सां ईमान आंदई त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह वटि क़बूल आहे। पर पोइ इन कलिमे खे अञा जल्द क़बूल कराइण वारी शइ जेका आहे त हुन जी ज़िंदगीअ जा आमाल आहिनि, सुठा अमल, नमाज़ आहे, अल्लाह जा अहकामात ऐं जेके बि फ़राइज़ ऐं गुनाहनि खां बचणु, अहिड़े तरीक़े सां ॿिया आमाल इन्हनि पाक कलिमात खे मथे खणनि था, माना त इहे जेको आहे सो जल्द क़बूल थियनि था पोइ इन जा ए कलिमात। अॻियां अल्लाह ताला फ़रमाए थो इहे माण्हू जेके बुराइनि जूं तदबीरूं कनि था, साज़िशूं कनि था, उन्हनि जे लाइ जेको तो सख़्तु अज़ाब आहे। ऐं इहे सम्झनि था त असां जेको तो बुराइनि जूं तदबीरूं करे ऐं ईमान वारनि खे या ईमान खे इस्लाम खे या इस्लाम वारनि खे ख़तमु कंदासीं या उन्हनि खे नुक़सानु पहुचाईंदासीं। अल्लाह ताला फरमायो मक्र उलाइक हुव यबूर, इन्हनि जी साज़िश जेका आहे उहा ई टोटे वारी आहे, उहा ई खसारे वारी आहे, माना इन्हनि जो इहा साज़िश इन्हनि जे मथां ई थींदी लॻंदी, इन जो वबाल इन्हनि ते ई ईंदो। बाक़ी ही जेको तो पंहिंजे साज़िश जे ज़रिए सां जेको आहे सो इस्लाम खे या मुसलमाननि खे को नुक़सानु कोन था पहुचाए सघनि। उहो त मुक़दर में करण वारे हिन दुनिया में जेको कुझु थिए थो अल्लाह पाक जे हुकुम सां थिए थो। अल्लाह पाक जो हुकुम नथो थिए त पूरी काइनात मिली वञे, कंहिंखे नुक़सानु नथी पहुचाए सघे, कंहिंखे नफ़ो नथी पहुचाए सघे। अल्लाह ताला फरमायो वल्लाहु ख़लक़कुम मिन तुराबिन सुम्मा मिन नुतफ़तिन सुम्मा जअलकुम अज़वाजा वमा तहमिलु मिन उन्सा वला तदअु इल्ला बिइल्मिहि वमा युअम्मरु मिन मुअम्मरिन वला युनक़सु मिन उमरिही इल्ला फी किताब इन्न ज़ालिका अलल्लाहि यसीर। ऐं जेका बि मादा हामिला थिए थी ऐं जेका बि ॿार ॼणे थी उहो अल्लाह पाक जे इल्म में आहे। ऐं जंहिं वॾी उमिरि वारे खे उमिरि मिले थी ऐं या जंहिंजी उमिरि में घटिताई थिए थी त इहो बि हिकिड़े किताब में सभु कुझु लिखियो पियो आहे। इन्न ज़ालिका अलल्लाहि यसीर, बेशक इहो अल्लाह पाक जे लाइ तमामु आसान आहे, अल्लाह पाक ते आसान आहे। अल्लाह ताला फरमाए पियो अल्लाह पाक जो इल्मु अहिड़ो यानी इहातो करे वेठो आहे, घेरो करे वेठो हर शइ खे। हिकिड़ो त अल्लाह ताला तव्हांखे वल्लाहु ख़लक़कुम मिन तुराब, इहो शायदि रहिजी वियो, अल्लाह ताला तव्हांखे मिटीअ मां पैदा कयो, सुम्मा मिन नुतफ़तिन, पोइ वरी अल्लाह ताला तव्हांखे नुतफ़े मां पैदा कयो, मनीअ जे क़तरे मां, सुम्मा जअलकुम अज़वाजा, पोइ अल्लाह ताला तव्हांखे जोड़ो बनायो। ऐं जेका बि मुअन्नस हामिला थिए थी या ॿार ॼणे थी त इहो अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म में आहे। अहिड़े तरीक़े सां जंहिं उमिरि वारे खे उमिरि मिले थी
या जंहिं उमिरि वारे जी उमिरि घटिजे थी, इहो बि सभु कुझु अलाह पाक वटि हिकिड़े किताब में लिखियो पियो आहे। हिन किताब मां मुराद लोहे महफ़ूज़। अलाह ताला फ़रमायो तव्हांखे असां बनायो मिटीअ मां। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला मिटीअ मां पैदा कयो ऐं पोइ तव्हांखे बनायो अलाह नुतफ़े मां। माना जेॾी महिल हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला पैदा कयो मिटीअ मां ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम मां ई अलाह ताला हज़रत हवा खे उन जे जोड़े खे पैदा कयो। पोइ वरी ॿई मिलिया अलाह ताला, वरी पोइ नुतफ़े जे ज़रिए सां अलाह पाक सिलसिलो नसब हलायो ऐं इंसानी जेको आहे सो इंसाननि खे फैलायो। पोइ अलाह ताला फ़रमाए पोइ असां तव्हांखे जोड़ा जोड़ा बनायो, मर्द औरत। ऐं हाणे औरत मर्द औरत मिलनि था, चाहे उहे जेको आहे मुज़क्कर मुअनस कंहिं में बि हुजनि। अलाह ताला फ़रमाए थो मुअनस जेका हामिला थिए थी ऐं जेका बि ॿार ॼणे थी, इहो सभु कुझु अलाह रब्बुल आलमीन जे इल्म में आहे ऐं अलाह इन खे लिखी छॾियो आहे लोहे महफ़ूज़ में सभु कुझु। अहिड़े तरीक़े सां कंहिं उमिरि वारे खे उमिरि या उन जी घटिताई उहा बि अलाह पाक लिखी छॾियो, माना हर शइ लिखी पई आहे। बेशक इहा ॻाल्हि अलाह पाक जे लाइ आसान आहे। को माण्हू ईअं न सोचे इंसान अल मरउ यक़ीस अला नफ़्सी, अरबीअ में हिकिड़ो मक़ूलो आहे त माण्हू पंहिंजे मथां क़यास कंदो आहे। जेॾी महिल बि का ॻाल्हि ॿुधंदो आहे न, सोचींदो आउं करे थो सघां, ईअं आउं नथो करे सघां त पोइ ॿियो बि केरु कोन करे सघंदो। जेकॾहिं आउं करे सघां थो त ॿियो बि केरु करे सघंदो। अलाह ताला फ़रमाए पियो त जहिड़ो मूंखे न सम्झो, मुंहिंजो इल्मु जेको आहे मुहीत पूरी काइनात में, यानी हेसि ताईं ऐं अॼु खां क़यामत ताईं, क़यामत खां पोइ ताईं, माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल सॼो जुज़ी हर ज़रे बराबरि हिकिड़ो पन जेको आहे जेको पंहिंजे यानी उन तां वण तां किरे थो, इन जी पूरी तफ़सील मूंखे मालूम। पूरी दुनिया में केतिरा वण, उन्हनि में केतिरा पन, उनमें माना हर शइ मूंखे मालूम आहे ऐं मूं इहा लिखी छॾी आहे। उन में कुझु शयूं हिते अलाह रब्बुल आलमीन ॿुधायूं। माना अलाह पाक जो इल्मु मुहीत आहे। इल्मु मुहीत अलाह खे थियण खां पहिरीं सभु कुझु ख़बर आहे त हीअं थींदो। अलाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन। जज़ाक।